असी टपड़न में वेठा असी गोली जो आवाज थियो पोइ असां रोनो से बस असी एतिरो ॾिठो है। ठका जा आवाज आया? हाँ घणा ठका थिया? 3 ठका। पोइ तव्हां छा कयो? पोइ असां रोने पियो पोइ लोडर में खणी आया आहियूं। पोइ तव्हां छा ॾिठो? पोइ हू भॼी वियो। जो गुज़ारे वो टाइम छा थियो? मामू आहे तारी मां आहे कंहिं धक आया? कंहिं गोलियूं आयूं? मुफ़ाइद दोसून जो पे आहे। जंहिं गोलियूं आयूं उहो छा थियो तुंहिंजो? उहो मुंहिंजो पे आहे। अच्छा, तव्हांजी अम्मी खे पई? हाँ मामा खे? मुंहिंजे माउ खे ऐं मुंहिंजे मामे खे ऐं। तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो? अब काबिल छा वाक़ियो थियो आहे? केरु हुई जेके केरु बाजू पप्पा है तो पोती है तरीका आई का? अब ये पाण में मासात हुया ही आल हुयोसीं हिकिड़ो साल हुयोसीं ॿुधे हिते थोरो ॾोही कई कहरिन सां माईअ खे पोइ उहो दिलि में रखी पोइ ॿारहे माना हलियो हुयो। कारोकारी हो हा छा थियो? बसि पोइ अञा ॻाल्हि हुते बीठी छा कोन थियनि भाई हुनखे माना ॿारो लॻो माना मारे हलियो वियो। हाणे माना असांखे इहो कहरिन सां जेको कारी जो इंतज़ाम कई उहो हिन जो मासात बि हुयो ऐं माईअ जो मुड़ुसु हुयो। असांजी ॾोहिटी थे सफिया। अरे वाक़ियो किथे थियो आहे? इहो हिते सोनबारी ते थियो आहे माना परियां माना रेल जो बंदि सां। हा फट इन मूंखे टाइम थियो आहे अलाए कई टाइम खां बि अॻु में वेठो आहियां हिते। असल गोठ किथे आहे? गाड़ी मोरी गाड़ी मोड़ी है। गाड़ी मोरी खैरपुर गाड़ी मोरी। हा जवाबदार गिरफ्तार थियो है या फरार थी वियो? फरार थी वियो आहे। फरार थी वियो आहे। साईं 2-3 महीना थिए थो आयो ॿार बच्चनि समेत हिते रहे पियो। हा माई सां साले सां गॾु रहनि पिया। साल थींदो 3 ॿार अथसि। हा 3 ॿार अथसि वीचारा। उहो कहरी वियो छोकिरो हुन को मोबाइल वठी ॾिनो माईअ खे पोइ उहो मोबाइल हिन पकड़ियो उन ॻाल्हि सां थियो तकरारी। ही महीनू खनि जी ॻाल्हि आहे। हा हा धक त अॼु हणी मारे वियो। हथियार छा जो छा पिस्टल आहे।